केमिस्ट्री क्लास 10 बाब 3 सबक पहिरियों तारुफ़ इंट्रोडक्शन। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजुला चन्ना। अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कयो। असांजे अॼोके लेक्चर जो मौज़ू जेको आहे उहो इंट्रोडक्शन आहे तारुफ़ ऐं इन सां गॾोगॾु असां वाइटल फोर्स थियरी हिकिड़ो नज़रियो आहे उनखे डिस्कशन में आणींदासीं ऐं ऑर्गेनिक केमिस्ट्री जो तारुफ़ पिणु पेश कंदासीं। इंट्रोडक्शन। Initially, before 1828, the name organic chemistry was given for the chemistry of compounds obtained from plants and animals, for example, from living organisms. The word organic signifies life. 1828 खां अॻु ऑर्गेनिक केमिस्ट्री जो लफ़्ज़ बि उन्हनि मुरकबनि लाइ इस्तेमालु थींदो हो जेकी ॿूटनि ऐं जानवरनि शयुनि मां यानी जानदार शयुनि मां हासिलु थींदा हुजनि। ऑर्गेनिक लफ़्ज़ जो मतिलबु जेको आहे उहो पिणु ज़िंदगी आहे। 1828 खां अॻु ईअं थियो त ऑर्गेनिक लफ़्ज़ जीअं उनजी माना हुई ज़िंदगी, तंहिंजे करे ऑर्गेनिक उन्हनि मुरकबनि सां ॻंढियो वियो जेकी आम तौर ते असांखे जानदार शयुनि मां हासिलु थियनि। हाणे पिणु ईअं आहे त ऑर्गेनिक जो जेको लफ़्ज़ आहे उहो उन्हनि शयुनि लाइ इस्तेमालु थिए थो जेके जानदार शयुनि मंझां हासिलु थियनि। मिसाल जे तौर ते ऑर्गेनिक फूड चयो वेंदो आहे यानी अहिड़ो खाधो जेको निज फितरी तरीक़नि सां तयारु थिए थो पियो। उन में हथरादू जेकी ॿिज आहिनि, हथरादू भाण आहिनि, उहे इस्तेमालु न थींदा हुजनि। 1828 खां पिणु अॻु जेको हुयो उहो ईअं ई हुयो त ऑर्गेनिक जो लफ़्ज़ उन्हनि शयुनि लाइ इस्तेमालु थींदो हुयो जेके जानदार शयुनि मां हासिलु थियनि। Levizar showed that compounds obtained from plants were often made of carbon, hydrogen and oxygen elements. Levizar इहो साबित कयो त ॿूटनि मां हासिलु थींदड़ मुरकब कार्बन, हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन मां ठहियल हूंदा आहिनि, while compounds obtained from animals contain elements carbon, hydrogen, nitrogen, oxygen, sulfur, phosphorus, etc. ऐं जॾहिं त वरी जानवरनि मां हासिलु थींदड़ मुरकब कार्बन, हाइड्रोजन, नाइट्रोजन, ऑक्सीजन, सल्फर ऐं फास्फोरस वग़ैरह मां ठहियल हूंदा आहिनि। लिवाइज़र जे दौर में जेकी मुरकब तयारु थिया ज़ाहिर थिया उन्हनि जा नाला पिणु ईअं ई उन्हनि जी रूट जेका हुई उहा वञी करे उन शइ सां मिलंदी हुई जंहिंमां उहा हासिलु थींदा हुया। मिसाल जे तौर ते प्रोपाइल C3H7 उन जो फार्मूलो आहे। प्रोपाइल जेको आहे उहो प्रोपाइनिक एसिड मां वरितल आहे ऐं वरी जेको प्रोपाइनिक एसिड आहे लफ़्ज़ जेको नालो आहे प्रोपाइनिक उनजो प्रोटोज़ हिकिड़ो लफ़्ज़ आहे, ॿियो आहे पीऑन यानी हिकिड़ी क़िस्म जी चर्बीअ सां इहे ॻंढियल शयूं हुयूं, उतां इहो असांखे प्रोपाइल हासिलु थिए पियो। ईअं ई वरी प्रोपाइलीन आहे, प्रोपाइलीन बि माना चर्बीअ जहिड़ियूं शयूं। ऐं ब्यूटाइल आहे, ब्यूटाइल जो नालो या ब्यूटायरिक एसिड वरितल आहे ब्यूटायरियम मां। ब्यूटायरम लातीनी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे मखण। हाणे ईअं मुरकबनि जा नाला पिणु उन्हनि जो जेको रूट हुयो जानदार शयुनि मां हासिलु थियनि पियूं उन्हनि सां ॻंढियल हुया। Up until the 1820s, the terms inorganic and organic chemistry did not appear very often. 1820 ताईं नामियाती ऐं गैर नामियाती केमिस्ट्रीअ जहिड़ा इस्तिलाह आम इस्तेमाल में कोन हुया। मिसाल जे तौर ते ई साॻियो ई असां वटि जेका ऑर्गेनिक केमिस्ट्री आहे मिसाल जे तौर ते उनखे एनिमल केमिस्ट्री तौर ते या प्लांट केमिस्ट्री तौर ते पढ़ियो वेंदो हुयो, सो बि वाइटलिज़म वारे असर जे हेठि। वाइटलिज़म जो असर छा हुयो, यानी जेकी बि मुरकब ॿूटनि जे अंदरि या जानवरनि जे अंदरि तयारु थियनि था तिन खे तव्हां सिंथेटिकली तयारु कोन था करे सघो, लेबोरेटरी जे अंदरि तयारु कोन था करे सघो। उन्हनि जे लाइ हिकिड़ी वाइटल फोर्स जी ज़रूरत पवंदी आहे, हिकिड़ी करिश्माती ताक़त जी ज़रूरत पवंदी आहे जेका सिर्फ़ु जानदार जिस्मनि जे अंदरि आहे। तंहिंजे करे उन्हनि खे एनिमल केमिस्ट्री या प्लांट केमिस्ट्रीअ जो नालो ॾिनो वियो। 1820 खां पोइ वञी करे ऑर्गेनिक जो जेको लफ़्ज़ आहे इस्तिलाह आहे उहो साम्हूं आयो आहे ऐं हुनजी हिकिड़ी नई वस्फ़ बि आई आहे जेका वाइटलिज़म खे पोइ रद्द थी करे। ईअं ई इनऑर्गेनिक जो लफ़्ज़ बि तॾहिं या इस्तिलाह कोन हुयो। मिनरल ऐं साल्ट्स जी स्टडी थींदी हुई, गैसुनि जी स्टडी थींदी हुई। लिवाइज़र, डाल्टन, बर्ज़लियस वग़ैरह जेके बि हुया उन्हनि पिणु हुननि जी स्टडी कई, पर उन में इनऑर्गेनिक जो इस्तेमालु लफ़्ज़ इस्तिलाह कोन हुयो। नई का अहिड़ी का डेफिनेशन हुई जेका जदीद दौर में असां पढ़ूं था पिया। वाइटल फोर्स थियरी खे जेकॾहिं असां पाण डिस्कशन में आणियूं त वाइटल फोर्स थियरी इन अर्ली 19th century स्वीडिश केमिस्ट जेकब बर्ज़लियस पुट फॉरवर्ड द वाइटल फोर्स थियरी। 19वीं सदीअ जे शुरूआती दौर में स्वीडिश कीमियादान हुयो जेकब बर्ज़लियस जंहिं वाइटल फोर्स थियरी पेश कई। According to this theory, organic compounds could not be prepared in laboratories because they were supposed to be synthesized under the influence of a mysterious force
called vital force, for example, in the tissues of living things, inherent only in living things. 19वीं सदी जे मुंड में जेकब बर्ज़लियस नाले साइंसदान वाइटल फोर्स थ्योरी पेश कई। हिन थ्योरी मूजिब नामियाती मुरक्किब जानदार जिस्मनि खां ॿाहिरि तयारु नथा थी सघनि, छो त उन्हनि जी तयारी लाइ हिकु माफ़ोकल फितरत कुवत जी ज़रूरत पवे थी, जेका सिर्फ़ु जानदारनि जे अंदरि ई हूंदी आहे। तव्हांजे लिवर में जेकी बि मुरक्किब पैदा थियनि था पिया या किडनीज़ में पैदा थियनि था पिया या ॿियनि ॿूटनि जे अंदरि जेकी बि कंपाउंड तयारु थियनि था, उन जे लाइ वाइटल फोर्स थ्योरी जो इहो चवणु हुयो त इहे मुरक्किब इन्हनि जानदार जिस्मनि खां ॿाहिरि लेबोरेटरी में तयारु नथा करे सघजनि, छो त इन्हनि खे तयारु करण जे लाइ जानदार जिस्मनि जे अंदरि हिकिड़ी अहिड़ी करिश्माती ताक़त आहे, पुरस्रार ताक़त आहे, जेका इन्हनि जानदार जिस्मनि में ई हूंदी आहे। ॿाहिरि लेबोरेटरी में उहा करिश्माती ताक़त आहे कोन, तंहिंजे करे इहे मुरक्किब ॿाहिरि कीअं तयारु करे सघिबा। Vital force theory suffered death blow in 1828 when Holler synthesized the first organic compound urea from inorganic substance by heating ammonium cyanate. वाइटल फोर्स नज़रिए खे पहिरियों कापारो धकु तॾहिं लॻो जॾहिं 1828 में होलर नाले साइंसदान लेबोरेटरीअ जे अंदरि गैर नामियाती हिकिड़ो मुरक्किब अमोनियम सियानेट हुयो, उनखे गरम करे हिकु नामियाती मुरक्किब यूरिया तयारु करे वरितो। हाणे इहो जेको यूरिया आहे इहो जानदार जिस्मनि जे अंदरि पैदा थींदो आहे, यूरिन जे ज़रिए इहो ॿाहिरि निकाल थींदो आहे। हाणे इहो जीअं त जानदार जिस्मनि जे अंदरि पियो पैदा थिए, तंहिंजे करे ॿाहिरि तयारु थियणो कोन हो, छो त वाइटल फोर्स तॾहिं डोमिनेट हुई। पर पोइ 1828 में होलर नाले साइंसदान छा कयो, हिकिड़ो गैर नामियाती मुरक्किब खई अमोनियम सियानेट, उनखे हिन जो गरम कयो त उनजी रीअरेंजमेंट थी ऐं यूरिया जहिड़ो मुरक्किब तयारु थी वियो। इहो पहिरियों कापारी धकु हुयो जेको वाइटल फोर्स थ्योरी खे लॻो। होलर पंहिंजी हिन जेका वॾी इजाद हुई उन ते हिन लिखियो त आई मस्ट टेल यू दैट आई कैन मेक यूरिया विदाउट देयर बाय नीडिंग टू हैव किडनीज आर एनी हाउ एन एनिमल बी इट ह्यूमन आर डॉग। हुन इहो लिखियो त मां तव्हांखे ॿुधायां त यूरिया बुकिन अंदरि ई तयारु थींदो हो, इहो हाणे बुकिन जानवर या ॾेडर कुते वग़ैरह जी मदद खां सवाइ तयारु करे सघां थो। Later on, vital force theory was further negated by Kolbe 1845 when he prepared acetic acid in laboratory. इन खां बाद 1845 जे धारे कोल्बे नाले साइंसदान हिकु ॿियो नामियाती मुरक्किब लेबोरेटरी जे अंदरि तयारु करे वरितो। उहो मुरक्किब हुयो एसिटिक एसिड। हाणे इहो एसिटिक एसिड असांखे जेकी खटियूं शयूं थियनि थियूं, नारंगी वग़ैरह थी वई, उन्हनि जे अंदरि असांखे इहो मिलंदो आहे। पर हिन कोल्बे साइंसदान छा कयो जो 1845 में इहो तेज़ एसिड पिणु तेज़ाब पिणु लेबोरेटरीअ जे अंदरि ई तयारु करे वरितो ऐं ईअं वाइटल फोर्स वारे नज़रिए खे हिकिड़ो ॿियो धकु लॻो ऐं उनखे रद्द मिलियो। वाइटल फोर्स खे जेके इहे कापारी धक लॻा, उन खां पोइ हिते ऑर्गेनिक केमिस्ट्री जी शुरूआति थिए थी, उनजो इस्तिलाह उनजी वस्फ़ ठहण ॾांहुं अचे थो। All organic compounds contain covalently bonded carbon and hydrogen as their essential constituent. सभई नामियाती जेके मुरक्किब आहिनि उन्हनि में हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन मुख्य तौर ते शामिल हूंदा आहिनि। Hence organic compounds are hydrocarbons, तंहिंजे करे ऑर्गेनिक मुरक्किबनि खे हाइड्रोकार्बन्स चयो वियो and their derivatives ऐं हाइड्रोकार्बन्स मां ठहंदड़ वरी ॿिया मुरक्किब in which covalently bonded carbon is an essential constituent. उन्हनि डेरिवेटिव्स में पिणु कार्बन जेको हुयो उहो मुख्य जुज़े तौर ते शामिल हुयो। The branch of chemistry which deals with the study of hydrocarbons and their derivatives is known as organic chemistry. हाणे ऑर्गेनिक केमिस्ट्री जी नई वस्फ़ पैदा थी। ऑर्गेनिक केमिस्ट्री जे बारे में चयो वियो त हाइड्रोकार्बन्स ऐं उन मां ठहंदड़ मुरक्किबनि जे मुशाहिदे खे नामियाती केमिस्ट्री चयो वञे थो। Organic compounds include carbohydrates, proteins, lipids, enzymes, vitamins, drugs, pharmaceutical products, fertilizers, pesticides, paints, dyes, synthetic rubbers, plastics, artificial fibers, and many polymers, etc. etc. नामियाती मुरक्किबनि में प्रोटीन्स, कार्बोहाइड्रेट्स, लिपिड्स, विटामिन्स, भाण, जीतमार दवाऊं, तव्हांजो रंग, रबड़, प्लास्टिक, हथरादू जेके धागा थियनि था उहे ऐं ॿिया खोड़ सारा पॉलीमर्स अची वञनि था। वरी हाज़ुर थींदासीं असां नए लेक्चर सां गॾु ऑर्गेनिक केमिस्ट्रीअ ते नवनि बहसनि सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।